पुलिस का मुतालबो असांजो पुलिस का मुतालबो त सुमरा बिरादरी जी जेको ढाड़ो लगो जेको सोन पैसा मोबाइलियूं खुरे खणी विया आहिनि उहे असांखे फौरन वापसि करायो एसपी साहब खे अपील आहे वापसि करायो। हाँ सर तव्हां छा वाक़ियो थियो? हाणे असांखे राति जो 9 बजे खनि या 9:30 ऊंदहि हुई पावर बि कोन हो पोइ असां 4 माण्हू आया तो टपी छोकिरा नौजवान हुया हथनि ते जोराब चढ़ियलनि चइनी की पिस्तौल हुया हुयो घर में तलाश कयो हेॾो होॾो कयूं हुयो असांजो 3 मोबाइल बि खणी विया ऐं सोन बि खणी विया असांजो 4 तोला हुयो मुतफ़रका सामान वामान पियो हेॾो होॾो पोइ हुन में 50,000 बि पिया सोनम जे उहो खणी हलिया विया असांखे ॻाल्हाइण न पिया ॾियनि चुप करे वियो असां बसि करे वेही रहियासीं मथां खणी वेठा आहिनि पोइ त हलिया विया निकिरी असांखे असांजो कंहिंसां बि को बि न आहे तनाज़ो असांखे ख़ुदा वास्ते पंहिंजो इंसाफ़ घुरिजे। हा सर छा वाक़ियो थियो आहे ऐं छा मुतालबो? अता वॾे जे घर में धाड़ो थियो उन महिल ई पुलिस खे इतलाह कयोसीं महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे असांखे सामान वापसि मिले ॿियो त असांजो पुरज़ोर अपील इहा ई आहे असांखे सामान मिले। पुलिस तव्हां सां हिन वक़्तु ताईं छा उहा असां सां कोई तावन कोन्हे हुनजो। छा वाक़ियो थियो आहे ऐं इन क़िस्म जे वाक़ियात जी रोकथाम जे लाइ पुलिस शामिल? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां तमामु मीडिया जो शुक्रगुज़ार आहियां जो वक़्तु SSP साहब शाहज़ेब चाचड़ तमामु बहितरीनु ऑफिसर आहे उनजा तमामु चङा कम थियल आहिनि पर उनजी हेठी इंतिज़ामिया जेकी आहे उहा आवाम सां जेको आहे उनजो लगाव कोन्हे को न आवाम सां उन्हनि जो को राब्तो आहे उहो SHO हुजे इंतिज़ामिया जा ॿिया अमलदार हुजनि पर उन्हनि खे जेको आहे इन ॻाल्हि सां कोई गर्ज़ न आहे त केतिरा ॾोह थियनि पिया छा पियो थिए असांजे शहर में जहिड़े क़िस्म सां ॾोह थियनि था पिया उहे के ढकिया छुपिया कोन्हनि के उहे हिन शहर जा शहरी ॾोहारी बि हिन शहर में था रहनि पिया इंतिज़ामिया खे बि इन जी ख़बर आहे त ॾोहारी कहिड़े क़िस्म जा ॾोहारी कहिड़ा ॾोह था कनि पिया। हाणे हिते मां इहो सुवालु कयां त ही उस्ताद हिननि जा घराणो उस्ताद तक़रीबन हिन जा फ़र्द उस्ताद आहिनि तालीम सां वाबस्ता आहिनि शरीफ़ नफ़्स इंसान आहिनि वाक़ियो थी चुको आहे SHO जेको आहे उहो छा निंड पियो आहे छा SHO खे ख़बर कोन्हे का त ही ॾोह थियो आहे हिन शहर में जॾहिं हिकिड़ी यानी उथी काॾे वियो बि न आहे कंहिं माण्हूअ खे जेको आहे हुन टच बि न कयो आहे ॾोहारीअ खे त बाबा हे ॾोहारी मां हाली पकिड़े थो अचां पियो जांच कयां थो पियो मालिकनि ते जेको हिकिड़ो शफ़क़त वारो हथु इंतिज़ामिया जो हुजणु खपे उहो कोन्हे को इंतिज़ामिया मां ईअं चवंदुमि त नाहाल आहे हिते पुलिस जेको आहे कोई कमु नथी करे पई हिते हर शइ हर ॾोह थिए थो मदेजीअ में कहिड़नि जा नाला खणी कहिड़नि जा खणूं मंशियात हुजे जुआ हुजे ॿिया शराब हुजनि हर शयूं हलनि पियूं हाणे इहे माण्हू जॾहिं अहिड़ा कम कंदा जुआऊं खेॾंदा शराब पीअंदा त इहे ॾोह कंदा न ॾोह करे जेको आहे पंहिंजी पूरत कंदा कमाईंदा त कोन्हनि के ज़िमीदार त कोन्हनि के उहे हाणे असांजे हिते इंतिज़ामिया तमामु जेको आहे नाकाम थी चुकी आहे ही असांजी दाऊं जेके पंहिंजे सियासतदाननि ताईं बि पहुचनि थियूं ज़ुल्फ़कार कमारे हुजे आगा सिराज ख़ान हुजे शहरयार महर हुजे उहे बि SP साहब सां ॻाल्हाईंदा इंतिज़ामिया सां ॻाल्हाईंदा फ्री घिरी ॻाल्हि इंतिज़ामिया ते थी अचे तॾहिं इंतिज़ामिया जेकॾहिं कमु न कंदी त पोइ आवाम ईअं लुटबो रहंदो। अॼु एहतजाज करण ते आख़िर मजबूर छो थिया? ऐं मजबूर हिन करे थियासीं जो असांजो को कंहिं तरीक़े सां का बि ॻाल्हि न थी को बि चवंदा आहिनि सिंधीअ में त को खड़ियल न निकितो असां त रिपोर्ट दाख़िल करे आयासीं पर उन जे मिसाल मां सुबुह जो वरी ॿिए ॾींहं ते वियमि साहब SHO साहब वटि पाण वेठो बाह ॿधी मां मुंहिंजो ख़ुदा वास्ते मदद कर। हाणे तव्हांजो छा मुतालबो? हाणे मुतालबो इहो आहे त असांखे पंहिंजो हक़ु मिले ख़ुदा बसि जेके कुझु असांजो वियो आहे असांखे मिले असांखे का ख़बर न आहे त केरु आहे काॾे आहे केरु आहे बसि